पिण अखड़िल अज पिण अखड़िल सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कलन संदेस कपिरल लोक ॾिठे न लहे ओ मुंहिंजा करीम रब अॼु 20 फेबरवरी शहीद खुरम मैसर साईं जी वरसी ॿी वरसी थी आहे जंहिंमें तुंहिंजे महबूब जी सलवात पढ़ी से नबी सरदार जे सदके अय्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमत ज़हरा जे सदके शहीद खुरम मैसर साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो कचहरी नसीब फरमा आमीन। अॼु को अॼु के सलवात जो सवाब साईं सिंध जो आशिक साईं इनाम सियाल साईं जेके कराची में वफ़ात करे विया कल उन जे रूह खे बिन जो सवाब पेश कयो से ओ मौला जेके भी साईं वारन जा वडड़ा असां जा वडड़ा हे फानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से अॼु को जिस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन साईं मोहतरम जनाब साईं अमजद खान मैसर साईं बाबा जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक़ नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद नारे हैदरी।